सकरण मां रिपोर्ट करे रहियो आहे नूर मोहम्मद जमाली। हमदर्द फ्री एम्बुलेंस सर्विस जो इंचार्ज इकबाल रिंद के संदसि इंसानियत ला कयल ख़िदमतुनि ऐं वसंद प्रेस क्लब पारां काज़ी अल्लाह वरायो मेमण ऑडिटोरियम हॉल में मनसा तकरीब जो एहतमाम करे खेसि एवार्ड ॾिनो वियो। एवार्ड तकरीब जो महिमान ख़ास हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन जो चेयरमैन गुल मोहम्मद रिंद हुयो, जॾहिं त मुख़्तलिफ़ मकतब ऐं फ़िक़े जी शख़्सियतुनि शिरकत कई, जिन में सकरण प्रेस क्लब जे सदर गुलाम हैदर सोलंकी, डॉक्टर सदूरो केरियो, अयूब खोसो, नियाज़ लाशारी, काज़ी जावेद सनाई, कुर्बान इमरानी, अब्दुल कादिर कीरियो, मुजीद अब्बासी, खैर मोहम्मद चन्ना, जावेद सुमरो समेत कई शख्सियतूं शरीक हुयूं, जिन अलॻ अलॻ ॻाल्हाईंदे इक़बाल रिंद जे मसीह हाई किरदार ते तफ़सीली रोशनी विधी। सिंध प्रेस क्लब जे सदर नियाज़ हुसैन चंद जो ॻाल्हाईंदे चयो त सिंध प्रेस क्लब पहिरें ॾींहं खां वठी इहा रिवायत पैदा कई आहे त समाज जे हक़ारी किरदारनि खे मञताऊं ॾियूं। इन ई सिलसिले में अॼु इक़बाल रिंद खे मञता एवार्ड ॾेई रहिया आहियूं। इन मौक़े ते आयल महिमान खे लुंगियूं अजरक टोपियूं पाराई वयूं। आख़िर में गुल मोहम्मद रिंद सदारती ख़िताब में चयो त लॻभॻि 20 सालनि खां मोहम्मद मुख़्तलिफ़ समाजी कम करे रहिया आहियूं, जंहिं में हमदर्द फ्री एम्बुलेंस सर्विस अहम कम आहे, जिते बेवाहुनि जी मदद, माज़ूरनि खे व्हील चेयर्स ॾियण, बेरोज़गारनि खे रोज़गार सां लॻाइण, मुस्तहक़ नियाणियुनि जूं इज्तिमाई शादियूं करण समेत रमज़ान शरीफ़ में राशन विरहाइण पिणु शामिल आहे। प्रोग्राम में मज़हर सोलंकी, निसार कलर, असगर लाखो आयल महिमान जो आदरबा कयो। इन खां अॻु सिंध प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी वाहिद बख्श उमराणी आयल महिमान जो आदरबा कयो। इन मौक़े ते साहिब खान नूनारी, कलंदर बख्श मल्हा, अब्दुल समद कबूल, मुमताज मक्सी, मोहम्मद अली जलबाणी, सफर मल्हा पिणु मौजूद हुआ।